मेयर कराची जे लाइ इताद करिणो पवंदो। पोइ कहिड़ी बि वॾी अक्सीर सां जेकी पार्टी अचे थी उन मां पीपुल्स पार्टी अचे थी, पीटीआई अचे थी। मेन माना पोज़ीशन जेको आहे जमायत इस्लामी जी उहा छा चइबो स्ट्रांग न उन में जेकॾहिं मेयर कराची में रोल वॾो हूंदो। मेयर कराची जमायत इस्लामी जंहिंजे हुन में छा चइबो आहे त तराज़ू उर्दू में चए तराज़ू जो निशान बि आहे त उन्हनि जे जेकॾहिं जंहिं पासे हुई त हुनजी पोज़ीशन मज़बूत आहे। तराज़ू जंहिं पासे जे हूंदी तराज़ी उन पासे हुनजो वेट जेको आहे वधंदो। ज़ाहिरी आहे हिन वक़्तु मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं इहो चई नथो सघिजे त 246 सीटुनि मां 126 सीटूं केरु खणंदो। इहो चवणु जेको आहे अॻुवाट हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि चयो 100% मां नथो चई सघां, पर पीटीएम जो मेयर हूंदो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त हैदराबाद में जेको जेकॾहिं पीपुल्स पार्टी जो अक्सीर सां अचे थी फस्ट टाइम हूंदो। हैदराबाद कॾहिं बि पीपुल्स पार्टी वटि मेयर कोन रहियो आहे। एमक्यूएम वटि रहियो आहे, महाजर वोट रहियो आहे हुते, माना मज़हबी जमायतूं रहियूं आहिनि, एमक्यूएम रही आहे, कराची में बि रही आहे। त पीपल्स पार्टी जो जियालो जेको आहे जीअं पाण बि बिलावल भुट्टो ज़रदारी चई रहिया हुया त उहे बि चांसिस आहिनि त छा उनजी का अहिड़ी स्ट्रॉन्ग प्रिडिक्शन आहे त वाकई में उतां थी सघे थो मेयर? ॾिसो मां लेला पहिरियां बि चयुमि त जंहिंजी प्रोविंशनल गवर्नमेंट रही आहे सही उहा मकानी इदारनि जा जेके नाज़िम आहिनि, चेयरमैन चओ, हाणे चेयरमैन आहिनि, पहिरियां नाज़िम हूंदा त उहो उन्हनि वटि ई रहिया आहिनि। मकानी इदारनि जा जेके गवर्नमेंट्स आहिनि, जीअं वफ़ाक़ में कश्मीर जंहिं वटि वफ़ाक़ जी गवर्नमेंट हूंदी आहे, कश्मीर जी गवर्नमेंट उन्हनि वटि हूंदी आहे, गिलगित जो चीफ मिनिस्टर बि उन्हनि जो हूंदो आहे। त हाणे ज़ाहिर आहे उन्हनि वटि वसीला आहिनि, प्रोविंशनल गवर्नमेंट वटि फंड्स आहिनि, नौकरियूं आहिनि। जंहिं वटि इहे रिसोर्सिस हूंदा ज़ाहिरी आहे वोटर उन्हनि तरफ़ माइल थींदा, उन तरफ़ तवजो हूंदो उन्हनि जो, उन्हनि तरफ़ ई जेको आहे जोश खरोश घणो। सामा साहब ये बताइएगा, जो सियासी तज्जिया निगार हैं वो ये कह रहे हैं कि पीपल्स पार्टी, पीटीआई, जमायत इस्लामी, इन तीनों में से कोई भी जो है 126 जो सीटें हैं वो हासिल नहीं कर सकेंगी। किसी न किसी को एक दूसरे के सहारे की इताअत की ज़रूरत है। तो आप इसको कैसे देखते हैं? नहीं, मैं समझता हूँ ये तज्जिया बड़ी हद तक सही है। ऐसा महसूस नहीं हो रहा है कि कोई एक पार्टी जो है वो पूरे शहर में स्वीप कर रही है। मैंडेट बहुत डिवाइडेड नजर आता है। मेन स्ट्रीम शहर में नंबर 1 जमात इस्लामी और उसके साथ पीछे पीछे पीटीआई शायद किसी हद तक मौजूद हो, और सबर्ब में भी इन्हीं तीनों पार्टियों के दरमियान वोट तकसीम होता हुआ नजर आता है, जिसमें मेजर शेयर होल्डर मुझे पीपुल्स पार्टी लग रही। तो क्या फ्यूचर में जमायत इस्लामी और पीपुल्स पार्टी का इत्तेहाद हो सकता है मेयरशिप और डिप्टी मेयरशिप के लिए? देखिए, एक चीज तो हमने बहुत वाज़ेह तौर पे कह दी है कि हम पीपुल्स पार्टी के साथ नंबर 2 पोजीशन पे शायद हमारा जाना मुश्किल हो।